नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त कारूंजर जी कटाई ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ सिंध कोली इतिहाद पारां नंगर पार्कर खां निकितल प्यादल मार्च मिठी पहुची वियो आहे। प्यादल लॉन्ग मार्च जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सियासी समाजी धुरियुनि पारां आजियां कई वई आहे। कारूंजर जबल जो पत्थर कटण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी, इहो चवण आहे अख़बारनि जो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कारूंजर जी कटाई ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ सिंध कोली इतिहाद पारां नंगर पार्कर खां निकितल प्यादल मार्च मिठी पहुची वियो आहे। प्यादल लॉन्ग मार्च जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सियासी समाजी धुरियुनि पारां आजियां कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ बजीर खां। जी एजाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कारूंजर जबल की कटाई ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ सिंध कोली इतिहाद पारां नंगर पार्कर खां ॿ ॾींहं अॻु में जेको लॉन्ग मार्च प्यादल लॉन्ग मार्च जेको आहे उहो निकितो हो। रिंछाल कोली, भरमी कोली ऐं ॿियनि जी अॻवानी में जेको लॉन्ग मार्च जी मिठी पइजी वियो आहे। मिठी पइजण खां पोइ उते शानदार मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। ऐं हीउ लॉन्ग मार्च जेको आहे उनजो कश्मीर चौक मिठी जेको आहे उते उनजी पुॼाणी ते पहुतो आहे। उते रिंछाल कोली ऐं ॿियनि अॻवाननि जेके तव्हांखे ॿुधायां थी, हीउ जेको लॉन्ग मार्च जो हुनमें औरतूं ऐं ॿारड़ा शरीक हुआ। ऐं लॉन्ग मार्च में उन्हनि ॻाल्हाए चयो आहे त कारूंजर जबल जे पत्थर जेको आहे उहो भुॻड़नि मुल्क ते सिंध हुकूमत पारां जेको मुख़्तलिफ़ धुरियुनि खे लीज़ ते ॾिनो वियो आहे, जंहिंजी कटाई जेका आहे उहा कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे। उन खां अलावा कारूंजर जबल ते जेके तारीख़ी मार्ग आहिनि उन्हनि खे बि कटाई कई थी वञे, जंहिंजे करे उनखे बि कटाई उहा क़बूल न आहे। उन खां अलावा कारूंजर जबल में क़ीमती वण गुगराल जेको आहे नायाब वण, उनजो गुगर जेको आहे केमिकल ज़रिए कढियो पियो वञे, उहो बि उनजो बंदि कयो वञे। उन खां अलावा ॿियूं जेके नगर पार्कनि में पाणी ख़ासि तौर ते डैम जेके ठहिया आहिनि उते जो पाणी जेको आहे उहो चोरी थो कयो वञे। उन्हनि चयो इहो बि पाणी जेको आहे उहो आम शहरी जेके उन्हनि खे पीअण लाइ ॾिनो वञे। अहिड़े तरीक़े सां कारूंजर जबल जी कटाई लाइ निकितल लॉन्ग मार्च जेको आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे ऐं मिठी पहुतो आहे। 2 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ लॉन्ग मार्च में औरतूं मर्द थोरे ॿिया जेके ॿारड़ा आहिनि उहे शरीक हुआ ऐं शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। जी ठीक है जी, एजाज़, वॾी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।